जुडो नादरा सेंटर मामला अज़ाब बणियल जुडो समेत आसपास जी अवाम ॿारनि जा बेफाम तौर शनाख्ती कार्ड ठहिराइण, एक्सपायर कार्ड, डेथ सर्टिफिकेट समेत ॿियनि ज़रूरी जायज़ कमनि लाइ नादरा अमलो सेंटर में अमलो मुख़्तलिफ़ जवाज़ ऐं बहाना बणाए ग़रीब अवाम खे सेंटर जा चक्कर लगाइण ते मजबूर ऐं ज़लील कयो थो वञे। अहिड़ी तज़लील छो थी कई वञे, का बि सहूलियत वग़ैरह मौजूदु न आहे। रोज़ानो 100 खां मथे माण्हू लाइन में बीठा हुजनि था, पर हिते का बि सिक्योरिटी नज़र न ईंदी आहे जेका हिननि खे संभाले सघे। मिसकिन अवाम सां बाअसर ऐं मिठाई जी मदद में ख़र्चो ॾियण ते फ़ौरन कमु करे ॾिनो वेंदो आहे। इलाइक़े जे अवाम पारां जुडो नादरा अमले जी अहिड़ी रवैये ते नादरा जे चेयरमैन खां फ़ौरी नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।